सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो। हशमत जी दहशत खां चङा भला ॾकंदा आहिनि। मूंसा तो ते एॾी मुसीबतूं आयूं, पोइ बि यार तो मूंखे ॼाण न ॾिनी। हशमत खान महलूं मुड़सनि जे मथां ईंदियूं आहिनि। वक़्त जी घड़ी गुज़री वई। मूंसा तुंहिंजे सिर जे मथां अञा मुसीबत जी घड़ी टरी कान्हे, पोइ मां कीअं सम्झां यार वक़्त जी घड़ी गुज़री वई। हशमत खान ही मुंहिंजा मसला आहिनि, उन्ही जे करे मां पंजनि मसलनि में तोखे धिकण न पियो चाहियां, ऐं मां न पियो चाहियां त को तूं मुंहिंजे करे यार सूरनि में अची वञ। मूंसा असां जेल जा यार हुयासीं ऐं असांजी दोस्ती उन वक़्तु थी जॾहिं असांजे मथां ॾुखियो वक़्तु हुयो। पोइ ॾुखे वक़्त में असां हिक ॿिए खे अकेलो कॾहिं बि कोन छॾींदासीं। नवाब खान ऐं सिजावल खान जेकॾहिं तुंहिंजा दुश्मन आहिनि मूंसा, उहे ईअं मुंहिंजा बि दुश्मन आहिनि। मूसा हशमत खान सही थो चवे, दोस्त उहे जेके ॾुखे वक़्त में कमु अचनि। मूसा हितां गॾिजी न करंदासीं, सिर्फ़ु दोस्त घुमण फिरण जो। हशमत खान मुंहिंजा ज़ख़्म काफ़ी बहितर थी विया, ॾींहं ॿिनि में घुमण फिरण जहिड़ो थी वेंदुसि। मूसा पोइ हशमत जी दहशत हली दुश्मननि खे ॾेखारींदासीं। जेकॾहिं तुंहिंजा दुश्मन तुंहिंजे पेरनि ते किरी तोखां माफ़ी न वठनि त पोइ चइजांइ हशमत जे नाले में का बि दहशत कान्हे। हशमत खान खणी जो असां दुश्मननि खे झुकाइण में कामयाब थी वञूं, पर यार उन्हनि खे घटि न सम्झजांइ। साम्हूं बि वॾा राकास अथनि। राकास सुबेदार तो वासी जी गिरड़ में छा थो सम्झी? हथ लॻाइण खां सवा पंहिंजो हथ बचाए सघनि। सजावल खान इहो मूं मथां इल्ज़ाम आहे। मञा थो त मां सलीम खे गिरफ़्तार कयो हो, पर ॿिए ॾींहं ते हुनखे मूं आज़ाद करे छॾियो। सूबेदार जेकॾहिं तूं सलीम खे आज़ाद कयो त पोइ मूंखे इहो ॿुधा त हुनजे क़त्ल करण पोयां कंहिंजा हथ थी सघनि था? कंहिंजा बि थी सघनि था। मिसाल बहावल थी सघे थो, मूसा थी सघे थो, या हुननि जा दोस्त। इन सभिनी जा नाला त तोखे यादि आहिनि सूबेदार। नवाब खान जो नालो वठंदे छा नागु तो न गई छा? जॾहिं त तुंहिंजी दुश्मनी मूसा सां हलंदड़ आहे। असांजो ई मूसा जो त चा थियण वारो, पर तो नवाब खान जे चवण ते अची करे उते मूसा खे गिरफ़्तार करे वरितो ऐं चा थींदे रहिजी। जॾहिं मां नवाब खान सां मिलण पियुसि त लाला रस्ते में लिकी करे मूं ते हमिलो कयो, ऐं जॾहिं मां बची निकितुसि त नवाब खान खे पंहिंजा राज़ खुलण जो अची ख़ौफ़ थियो, ऐं पोइ मुंहिंजे ई साम्हूं नवाब खान मुंहिंजे ई साम्हूं लाला मुंहिंजे सौट खे मारियो। पोइ छा तूं सम्झी तो सलीम खे नथो मारे सघे? ईअं बि थी सघे थो सलीम खे माराइण जे पोयां नवाब खान जा हथ हुजनि। असां सां हिकिड़ी ॻाल्हि मुंहिंजी खल खोलियो, जेकॾहिं सलीम जे कातिलनि खे गिरफ़्तार करे तो वाक़ो न कयो त पक ॼाण त मां सलीम जो कातिल तोखे ई सम्झंदुसि। तोखे ख़बर आहे सिजावल खान जी दुश्मनी छा थींदी आहे? मां जानबाजी कोन कराए सघंदे सूबेदार तोखे तॾहिं हिकिड़े हफ़्ते जी मोहलत थो ॾियां। हिकिड़े हफ़्ते जे अंदरि सलीम जा कातिल गिरफ़्तार करे अची हिते वाड़, न त पोइ तूं मूंखां जान बचाए कोन सघंदे। न इहा छो थींदे? हिन मां हाणे कीअं जान छॾाई? सिपाही सुधरा जी सर। हिन मां हाणे कीअं जान छॾाई? सर आहे त ॿिम ई भला। सही थो चवे मीरा, मुंहिंजा के बि शर्त न आहे। माण्हू जिते मिटी कंदो आहे न उते शर्तनि जी दीवार न आहे ॾींदो, न त नफ़रतूं ई जनम वठंदियूं। तुंहिंजी सोच त सुठी आहे हाशू, ख़ुदा करे तूं हुन ते क़ाइमु रहे। मीरा, मूं जेकी ज़बान कई आहे न तोसां, मां हुन तां कॾहिं बि कोन फिरंदुसि। हाणे मूं महिल तुंहिंजी अमानत आहे, जॾहिं तुंहिंजी दिलि करे न तूं शादी जी तारीख़ रखी छॾ। शादी में हाणे मां देरि कोन कंदुसि, शादी मां जल्दी कंदुसि। थी सघे थो त ॾींहं ॿिनि में मां शादी जी तारीख़ रखां। असांखे को बि एतिराज़ कोन हूंदो,
जेका बि तूं तारीख़ ॾींदे न मीरा, असां तयारी करे रखंदासीं। मोमल हाणे त तूं ख़ुशि आहीं न? सुणी ख़ुशि त उन ॾींहुं थींदसि जेॾी हिन घर में कुंवार बणिजी ईंदसि। आदि इहो कमु हाणे मीर जो आहे। कॾहिं तो तोखे पंहिंजी कुंवार बणाए, असां त इजाज़त ॾेई छॾी आहे। मालिक कंदो त हिननि ॿिन्ही जी शादी ख़ैर सां थी वेंदी। मीर हाणे असांखे इजाज़त ॾे। अदी तुंहिंजी अमानत आहे ऐं तुंहिंजी अमानत ई रहंदी। हलो अदी। अदा छा पियो सोची? सोचा पियो त इहो कमीनो एतिरी जल्दी बदलजी कीअं वियो। मुंहिंजी न्याणी ग़लती कई, मूं उनखे बख़्श न कयो, बंदूक हणी पूरो करे छॾियोमांसि। तो त हकीमज़ादी उन्हीअ खां बि वॾियूं ग़लतियूं कयूं आहिनि, पर अञा बि ज़िंदा आहीं। ख़बर अथई त मूं तोखे ज़िंदा आख़िर छॾियो छो आहे? अपे अम्मा जी ख़बर खे थो ॾिसां, सुभाणे मूंखे मरणो आहे। कहिड़ो मुंहुं ॾेखारींदुसि पंहिंजे अपे अम्मा खे? जेकॾहिं तूं हाकिमज़ादी अंजाम पंहिंजे गुनाहनि जो कुफ़ारो करणु चाहीं थी त बाक़ी ज़िंदगी हिन औरत जी ख़िदमत में गुज़ार। हिकु ॻाल्हि चङे नमूने सां पंहिंजा कन खोले, दिलि ऐं दिमाग़ जूं दरियूं खोल, उन्हनि में चङी रीति इहा ॻाल्हि विहारे छॾ। अॼु ॾींहं खां पोइ जेकॾहिं हिन औरत जी अखि में हिकिड़ो बि ॻोढ़ो आयो न, त कसम पैदा करण वारे जी ज़ात जो हाकिमज़ादी तुंहिंजी ज़िंदगीअ जो हिकु हिकु पल जहन्नम बणाए छॾींदुसि। मां तोसां वाइदो थी कयां अदा। नचंदी कर मूंखे पंहिंजो भाउ, नचंदी कर। लफ़्ज़ तुंहिंजे मुंहुं मां सुठो नथो लॻे। सम्झ त अॼु ॾींहं खां पोइ तुंहिंजो मुंहिंजो भाउ भेणारो रिश्तो अदा मां मञा थी त मूं इहो हक़ विञाए छॾियो आहे, पर पोइ बि मां तव्हां सां वाइदो थी कयां त मां सॼी उमिरि भाॼाई मेरो जी ख़िदमत कंदसि। ईअं ई थियणु घुरिजे हाकिमज़ादी, ईअं ई थियणु घुरिजे। जेकॾहिं अॼु ॾींहं खां पोइ तो हिन औरत जी दिलि रंजाई कॼाइण चाहे त उहो ॾींहुं तुंहिंजी ज़िंदगीअ जो आख़िरी ॾींहुं हूंदो। मां बस कर हाणे, वधीक सफ़ाई ॾियण जी का बि ज़रूरत न आहे। हाणे बीठी ॾिसी छा थी? वञ कमरे में अंदरि मर। हल हाणे ही मुंहिंजा पेर धोई बि पिए न त मां हिनखे माफ़ कोन कंदसि। मुंहिंजी तव्हां रब खे आहे, उहो ई हिन खां हिसाब वठंदो। अदा हाणे इजाज़त मिली अथई त शादी करण में देर न कजांइ। अदी इजाज़त त मिली वई आहे, पर मूंखे हिन कमीणे हाशू ते भरोसो न आहे। इहो वनवा मां बि मूमल खे उथारे सघे थो। हिकु त अदा मूंखे लॻे थो त हाशू ईअं कंदो कोन, पर जेकॾहिं कई न त इन में असांजी न पर उन्हनि जी इज़त बदनाम थींदी। अदी तोखे छा थो लॻे त हाशू खे बदनामी जो ख़ौफ़ आहे? जेको माण्हू पहिरीं ई बदनाम हुजे उनखे बदनामी जो कहिड़ो ख़ौफ़? अदा लाइ छो तोखे हाशू जे मथां एतबार ई नथो अचे, पर मूंखे नथो लॻे त हाणे हाशू ईअं कंदो। ठीकु आहे अदी, तोखे एतिरी पक आहे त पोइ ॿुधाए शादी तारीख़ कहिड़ी रखो? अदा मां त चाहियां थी त तूं सुभाणे ई शादी करे छॾ। अदी कुंवार जो ॾाज वठणो पवंदो, खणी जो मां पंहिंजे लाइ 3-4 वॻा वठां ऐं उन ते गुज़ारो कयां, पर महांगाई जो दौर लॻो पियो आहे। घटि में घटि 3-4 लख रुपया खपनि। हा अदा इहे बि थोरा ई आहिनि, पर कोशिश त करणी पवंदी न। हा अदी मां अॼु खां ई कोशिशि कयां थो। 2 सुठा दोस्त आहिनि, उन्हनि खे चई ॾिसां। अदा ॾिस किथां उधार वठिजांइ,
पर महिरबानी करे चोरी न कजा। अदी चरियो न आहियां जो मां चोरी कंदुसि। जेॾे चोरी जे पैसनि सां मां शादी कई न त निकाह वारे ॾींहुं मथां अची पुलिस बि कोशिश कर दादा, जेके बि 2 टे रुपया थियई न त तकड़ी शादी करे जान छॾाए। हा दी, मां बि यही पे सोचा तो जल्द खां जल्द शादी कयां। सरकार मुराद अदी जो रिश्तो मीर सां करे छॾियो आहे। तमामु सुठी ॻाल्हि आहे आशू, मूंखे ख़ुशी थी आहे। हाणे जेतिरो जल्द थी सघे इहा शादी कराए छॾ। पंहिंजी भेण जो ॿार पंहिंजी कुलनि खां जल्द लाइ। सरकार मूं मीर खे इजाज़त ॾेई छॾी आहे। हाणे तुंहिंजी मर्ज़ी आहे त कॾहिं तूं शादी करे। तो मीर सां वधे जी ॻाल्हि कान कई छा? मीर जी बि त भेण वेठी, तूं शादी करे छॾी। सरकार मूं मीर सां बदे जी ॻाल्हि कान कई आहे। जेकॾहिं मां इहा ॻाल्हि मीर सां कयां हा न त पोइ इहो रिश्तो बि कॾहिं कोन थिए। तूं पाण संभाले वेंदे न त मीर तोखे सॾे पंहिंजी भेण जो संग ॾींदो। हा सरकार, जेकॾहिं हाशू खे रिश्तो मिलियो न त हा कंदुसि, बाक़ी मीर मथां मां ज़ोर कोन रखंदुसि। शादी जे लाइ जेकॾहिं तोखे पैसनि जी ज़रूरत आहे न त घुरी वठिजांइ, हिजाब न कजांइ। ज़ाहिर है सरकार, इहो ॿार बि मां तव्हां मथां रखंदुसि, बाक़ी मूं तुंहिंजे वटि एतिरा पैसा किथे आहिनि जो मां पंहिंजी भेण जो ॾाज वठी सघां। ॾाज दिलि खोले वठिजांइ। जेतिरनि पैसनि जी ज़रूरत हुजे न, 5 लख 10 लख 15 लख मां ॾियण लाइ तयारु आहियां। तुंहिंजी भेण जी शादी ते मां ख़र्च न कयां त पोइ मूंखे ऐब आहे। यही कुर्बन सरकार तव्हांजा। जॾहिं शादी जी तारीख़ ॿधी वई न त मां तव्हां ॾे ज़रूर ईंदुसि पैसा वठी। बेहिजाब थी हलियो अचांइ। आशू तोखे ख़ाली कोन मोटाईंदुसि। हाणे निभागे नवाब खान खे मुंहुं कीअं ॾिची? झड़े जी त असुल करे ई नथो। जॾहिं त मूंखे पका त पुलिस खे पैसा खाराए सलीम खे मारण वारो इहो नवाब खान ई आहे। बाबा साईं, जेकर तव्हांखे पूरी पक आहे त पोइ फ़ैसिलो छिके वठोसि। अकबर जेकॾहिं फ़ैसिले जी ॻाल्हि थो करी त नवाब खान त छा करणु चाहे थो, पर मां हुन सां ॻाल्हियूं नथो करणु चाहियां। जेकॾहिं असां हुन सां वेही ॻाल्हियूं कयूं ऐं ठाह कयो त पक ॼाण त सलीम जो खून नाहक लुड़ी वेंदो, ऐं मां इहो नथो चाहियां सलीम जो खून लुड़े। मूंखे सिर्फ़ु नवाब खान खां सलीम जो पलांग घुरिजे बसि। बाबा साईं, त पोइ कयो नवाब खान खे पूरो त लहे ॾमर सभिनि मथां। अकबर तूं ॾिठो कोन नवाब खान कीअं मूंखे ॻाल्हियुनि लाइ घुरायो ऐं रस्ते में लाला खे लिकाए विहारियो मूंखे मारण लाइ। इहा त मालिक जी भलाई जो मूंखे नई ज़िंदगी मिली ऐं मां बची पियुसि, बाक़ी नवाब खान त मूंखे मारे चुको। दादा, तव्हां बि उन सां उहा ई चाल खेॾो जेका हू तव्हां सां खेॾी चुको आहे। करीम इहा मुनाफ़िक़त मूंखां न पुॼंदी। असां जेकॾहिं दोस्ती रखी आहे तॾहिं बि सिधी सिधी, ऐं जेकॾहिं दुश्मनी कई आहे तॾहिं बि सिधी। जेॾी मूंखे पका सबूत मिलिया त सलीम जे मौत में नवाब खान जा हथ आहिनि, मूंखे पक थी वई त हुनखे माराइण वारो नवाब खान आहे। पक ॼाणजांइ, बाबू जे वाठुनि में हथ विझी मां पंहिंजे हथनि सां हिन जूं वाठूं चीरींदुसि। पक थिए त इहा ॻाल्हि ईअं ई आहे। तो मूंखे जीअं चयो मूं उहो ई कयो। हाणे चओ मीर खे त हू तोसां शादी करे, ऐं मां जल्द मां जल्द तुंहिंजो ॿार पंहिंजे मथे तां लाहे छॾियां। हाशू, असां रिश्तो पको करे आया आहियूं। हाणे हुननि जी मर्ज़ी आहे, असां हुननि जे मथां ज़ोर न रखंदासीं। अदे, हींअर लीमू निभागो अस्पताल में आहे। जेकॾहिं हू ठीकु थी थिए पहुतो न त शादी में वॾो गंद कंदो। जेकॾहिं शादीअ में लीमो गंद करे न त ॿीहर हुन जी टंगू भनी अस्पताल भेड़ो करे छॾजांइ सदा। कसम सां मुंहिंजी भेण, मां लीमे जूं टंगू न आहिनि भॻियो, पर जेकॾहिं शादी खां पहिरीं हिते आयो ऐं अची हुन शादी में गंद कई पोइ हुन जूं टंगू मां वाकई भञी छॾींदुसि। ख़ुदा कंदो त इन मोए जे अचण खां पहिरियों ई मूमल जी शादी थी वेंदी। अदी मां वञी सुणी सां मिलंदसि, हू मूंसां समूरा हवाल कंदी त मीर शादी कॾहिं थो करणु चाहे। अदी हिते ठापुर लॻी पई आहे ऐं मां बि इहो चाहींदुसि त तुंहिंजी जल्द मां जल्द शादी थी वञे। ख़ुदा कंदो त हिते सदाई अमुन रहंदो। अदी, हिते सदाई अमन न आहे रहणो। मूं ख़बर ॿुधी आहे त मूंसां ज़िंदा आहे
न को मीर खे बख़्श कंदो ना ही वरी मूंखे। इन करे चवां थो त तुंहिंजी पहिरियां शादी थी वञे। जेकॾहिं को मूंखे मुखा मारे छॾियो न त पोइ ख़ैर आहे। भोगा के जाए जा केड़न चक्रन में होए काडे गुम थी वे होए। पुछ न बेगुल मुखा असलो बंदा पुछ। तू मुखा पुछी थी त मुंहिंजी दिल जी बात खे ॿुधाया त मूं किथे किथे धिका खाधा, चबा खाधा, बेइज्जती कराइबो, पर आख़िर में इज़त कराए तो पहुतो आ। आयो त आया न आए अची आ न त पेरनि सुंघण वारा कुता पिया घुरायूं ऐं उहे तुंहिंजी ॻोल्हा में निकिरनि। पोइ सम्झी थो कुता तुंहिंजो कहिड़ो असर कना। अदा इहे कुत्ता भी त माण्हुनि जो पेर सिंघंदा न। हिन जो पेर जेकॾहिं कुत्ता सिंघनि हा न त उते ई फतकी मरी वञनि। तूं बि सही थी चईं अजी। हूअं बि गॾह जे पेरनि जी कुतनि खे कहिड़ी ख़बर पवंदी है। को माण्हू आहे नि भागो। हा सालू मकड़ फाथला बिल जे विच में तॾहिं कोन थो ॻाल्हाए। तव्हां मूंखे गॾो चओ, घोड़ो चओ, उठ चओ, हली बि थो। ॿियो त शुकुर थियो हिलाल जानवर चओ अथव। जे हराम चओ त मां तव्हांखे छा कंदुसि। बाक़ी सही मुंहिंजे वारे में वेही दे पोइ मां इहो चयोसि आबुला मुंहिंजे वारे में तोखे कुतुर खाराया खारे में को ख़बर पवंदी आहे। बस हाणे बस अदे खे वरी धमकियूं तो ॾे। तू हिते न हुए त तोखे ख़बर आहे मां केॾो परेशान हुयमि तुंहिंजे लाइ। सॼे घर जो कमु रुलियो पियो आहे। शाबाश आहे मुंहिंजे अदे खे जे थोरो घणो कमु पए कयो। मूं जेकॾहिं घर जो कमु कयो आहे न त कंहिंजे मथां थोरो न आहे कयो। 2 ॾींहं कमु कयो मूं ऐं 3 ॾींहं कंदो हाणे मखण। हा चरियो छो ई जा 2 ॾींहं तो कयो 3 ॾींहं मखण कंदो। इहा त बेईमानी आहे। हिसाब जो कचो ई तोखे ख़बर कान थी पए। 2 ॾींहं तो कयो त 2 ॾींहं मां कंदुसि न 3 ॾींहं मां छो कंदुसि। हाणे अन पढ़े सम्झो अथई मूंखे कैलकुलेटर हलाइण अचे थो। मां हीअ कंदुसि मूंखे ख़बर पवंदी त हिकिड़ो ॾींहुं मुंहिंजो आहे छॾियो तुंहिंजा आॾो। 2 ॾींहं उहे 3 ॾींहं तुंहिंजे वारे जो ऐं 4थे ॾींहुं मुंहिंजो वारो ईंदो। हाणे मां 3 ॾींहं थियुसि आज़ाद। बचुल जो दीदार वॾे पैमाने ते कबो। हाड़ी बचुल मां अचां थो। 2 ॾींहंनि जो विछोड़ो बि 2 सालनि जे बराबरि हो। अचां थो ओ बचुल मां अचां थो। बचुल वाह वाह वॾो नालो कढायो अथई असांजो इस्लाम मुश्किल। असांजा वॾा बि ॼण इश्क कंदा हुया न सुधरंदो इहो निभागो। बेगुल आसरो ई न कर त को तुंहिंजो भाउ सुधरंदो। तू सुधरी आई जो सुधरंदो। मुंहिंजो मतिलबु आहे त हुनखे सुधरण जी बूटी कान्हे का। मार पैसे को बटन हथ जो हणायोसि त बटन हेठि कयो सुधरी वञे मथे कयोसि न सुधरे। बाक़ी इहे त सही सॼी ज़िंदगी गुज़री वेंदी। इहो सुधरण वारो कुझु न आहे। खानदानी अहिड़ो अथनि ॿार ख़ुदा जी पैर को मूंखे त ॾिठे बि कोठा वञनि। पर हाणे तूं जे करे सभु कुझु सावड़ो थो पए आहे। गुलाम ॿाहिरि मुंहिंजा दोस्त पिया अचनि। उन्हनि खे त यार वठी आ। ठीकु आहे मूंसां मां अची थो अचां। मूंसां वापसि वञण जो सोची पियो छा? हा हशमत खान तो मुंहिंजी वरी ख़िदमत कई। तुंहिंजो इहो थोरो मां सॼी ज़िंदगी यादि रखंदुसि। मूंसां मां बि तोसां गॾु हलंदुमि ऐं तुंहिंजे दुश्मननि सां गॾिजी विढ़ंदासीं। न हशमत खान मां पंहिंजी दुश्मनीअ जे विच में तोखे नथो आणणु चाहियां। मूंसां तूं अकेलो पइजी वियो आहीं यार। तोखे हाणे दोस्त जी ज़रूरत पवंदी। जॾहिं बि मूंखे दोस्तनि जी ज़रूरत पई न त पहिरियां तोखे यादि कंदुसि। मर्ज़ी जो मालिक आहे मूंसां। बाक़ी असां दोस्तनि मथां सिर कुर्बान करण जे लाइ बि तयारु आहियूं यार। हशमत खान ही जेका तो मुंहिंजी ख़िदमत कई आहे न यार इहा मूंखे सॼी ज़िंदगी यादि रहंदी। ऐं हक़ीक़त इहा आहे त तो मूंखे नई ज़िंदगी ॾिनी आहे। बचण जी का बि उम्मीद कान्हे। पर तुंहिंजे भॼ डुक सां वक़्त ते मुंहिंजो इलाज थी वियो। अॼु मां ख़ुशि आहियां। मूंसां जेको मुंहिंजो हाल हुयो मां तोसां हलुसि। जेकॾहिं न मुंहिंजी ख़िदमत में का खोट हुजे यार मूंखे माफ़ कजांइ। माफ़ी घुरी तूं मूंखे गुनहगार पियो करीं हशमत। जेका न तो मुंहिंजी ख़िदमत कई शायदि अहिड़ी ख़िदमत सॻो भाव न करे। मुंहिंजा दुश्मन न 7 मुंडी अज़दा वारो रूप धारण चुका आहिनि। जंहिंजो हिकु सिर कटियां थो न
ॿियो सिर कढी थी अचे। हाणे मूंखे तूं ई ॿुधाए त इन अज़दा जो छा कयां? वरी छा थियो आहे साईं? हाशियो जे हथां मीर खे माराइण पियो चाहियां। हाणे वरी हाशियो ऐं मीर मिठी करे हिकु थी विया आहिनि। जेकॾहिं मीर हाशो जे चवण में आहे त इन मिटरी खां पोइ हाशो जे चवण ते मीर तव्हां तरफ़ अची वेंदो। हाशू बेवकूफ़ आहे, हुनखे मां इस्तेमाल करे सघां थो, पर जेकॾहिं इहा मिटी थी वई न त पोइ मीर एॾो शातिर ऐं होशियार आहे जो इन हाशूअ जा मुंहिंजे ख़िलाफ़ कन भरींदो, मुंहिंजो दुश्मन करे बीहारींदुसि ऐं मां वधीक दुश्मनी संभाले कोन थो सघां। जेकॾहिं तव्हांखे अकेले थियण जो ख़ौफ़ आहे त साईं पंहिंजे दुश्मननि सां ठाह करे छॾियो। जेकॾहिं सजावल सां मुंहिंजो ठाह थी वियो न त पोइ ॿियनि दुश्मननि खे निपोड़े छॾींदुसि। छा सजावत तव्हां सां ठाह करणु नथो चाहे? छाजे लाइ न कमीने तरफ़ हथु वधायो आहे, पर अञा उन तरफ़ का मोट कोन मिली आहे। जेकॾहिं थोरी कोशिश कंदो साईं त तव्हांजो ठाह हुन सां थी वेंदो। हाणे हिन मसइले खे हिकु पासे कंदुसि, जेकॾहिं ठाह न थियो त पोइ मां न सजावल खे माराणी ची कंदुसि। बचुल हेॾे ॻाल्हि त ॿुध। मूं हथ त छॾे, मूमल बीठी आहे, ॾिसंदी छा चवंदी। तूं मूमल ॾे ख़्यालु न कर, सम्झ त असां अकेला आहियूं। अकेला न आहियूं, हाशू बि अचण वारो आहे। कम जी ॻाल्हि कर, छो आयो आहे? ॻाल्हि ॿुध, जेका न मूं ख़ुशीअ जी ख़बर ॿुधी आहे उहा सच आहे या कूड़ आहे? हा हा, इहा सच्ची जी ख़बर आहे। मालिक साईं तुंहिंजा लख लख शुक्र जो तो मुंहिंजी दुआ क़बूल कई। दुआ? कहिड़ी दुआ? इहा ई जेका तो ख़ुशीअ जी ख़बर ॿुधाई त सच आहे। मूं त चयो मूमल जो रिश्तो मीर सां थी वियो आहे, इहा ख़ुशीअ जी ख़बर आहे। इहा ख़ुशी जी ॻाल्हि आहे, मां वरी सम्झां थो त लीमो मरी वियो आहे, इन ॻाल्हि में तूं ख़ुशि आहीं। निकुर मुंहुं आहे तां निकुर। छा मुंहिंजो मुड़ुसु मरंदो मां ख़ुशि थींदसि? ख़ुशि बि तोखे थियणु घुरिजे, छो त इन निभागे तुंहिंजे मथां सॼी उमिरि ज़ुल्म कयो आहे। अधी बेनिमको ईअं घर मां न वेंदो जेसि ताणी तूं हुनखे डंडा हणी घर मां तड़े नथी कढी। मूमल हे मौत हिकु धक सां ई मरी वेंदो। धक हणण जी कहिड़ी ज़रूरत आहे? तुर्गो नेण खणी निहार, सालू हिते ई पूरो। चुप कर मुआ, चुप कर। मूमल जे साम्हूं अहिड़ियूं ॻाल्हियूं कंदे तोखे शर्म नथो अचे? ग़लती थी वई, अॻिते मूमल जे साम्हूं न अकेलाई में कचारी कंदासीं। अधी हरू-भरू तुंहिंजे पोयां छो पइजी वियो आहे? अच्छे मथे में न मोए जो दिमाग़ ख़राब थियो आहे, केरु सम्झाए न मोए खे। मूंसां जे हितां निकिरणो आहे त टाइम सां निकिरूं, न त सिज लही वेंदो। दरिया तां राति जो निकिरंदासीं। मां त चवां थो दोस्त आया आहिनि, ॿ ॾींहं मूं वटि रही पओ, हिननि जी ख़िदमत जो मौक़ो मिली वेंदो। हशमत खान रहण जे लाइ त हिते 2-3 रातियूं ॿियूं बि रहूं, छो त ही मूंखे पंहिंजो तॾो, पर मूंखे पक आहे त ही मुंहिंजा यार हिते पहुता आहिनि त हिननि जी पोयां जासूसी बि थी वेंदी। न मूसा सभिनि खां नज़रूं बचाए हिते पहुता आहियूं। बख़्शा तूं मुंहिंजे नज़रुनि में अञा नंढो आहीं ऐं अणॼाण आहीं। मुंहिंजे हर दोस्त पोयां नवाब पंहिंजा जासूस छॾिया हूंदा, छो त नवाब खे मुंहिंजी मौत जो यकीन ई कोन थियो। मूसा हे मुंहिंजो तॾो आहे, जे नवाब खान या उन जा माण्हू आया उन्हनि सां मुंहुं मां पाण ॾेई वेंदो। न हशमत खान, मूं पहिरियां ई तव्हांखे चयो त मां पंहिंजी दुश्मनी तुंहिंजी गिचीअ में कोन विझंदुसि, ऐं हितां असांखे अॼु राति कहिड़ी बि हालत में निकिरणो आहे। ठीकु आहे मूसा, अॼु राति जी मानी मां थो कयां ऐं संगत जी दावत बि थी वेंदी ऐं कचहरी बि। गुलामा रुगो दुश्मननि खे पले वठूं, पोइ दावतूं पिया खाईंदासीं। असां दावत ऐं दुश्मनी में यार तव्हां सां गॾु आहियूं। मां वाइदो थो कयां हशमत खान, कमज़ोर पइजींदासीं, तो तरफ़ न्यापो ज़रूरु कंदासीं। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।